आगाह कयूं खे ठठोमा जिते कोहिस्तानी इलाइक़े जंगशाई वेझो मारू जबल जी खोटाई दौरान दरियाफ़्त थियल गार जो जाइज़ो वठण लाइ आर्कियोलॉजी खाते जी टीम पहुतल आहे। अवां खे आगाह कंदा हलूं अहम ख़बर आहे आर्कियोलॉजी खाते जे माहिरनि पारां मारू जबल मां दरियाफ़्त थियल गारनि जो मुआइनो कयो पियो वञे। अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त ठठो में कोहिस्तानी इलाइक़े जुंगशाई वेझो मारू जबल जी खोटाई दौरान दरियाफ़्त थियल गार जो जाइज़ो वठण लाइ आर्कियोलॉजी खाते जी टीम पहुतल आहे। आर्कियोलॉजी खाते जे माहिरनि पारां मारू जबल मां दरियाफ़्त थियल गारनि जो मुआइनो कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं ठठो मां रशीद जाखरो खां। रशीद, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, इलाइक़े जंगशई लॻे हिकु पुरानी गार नज़र आई आहे। चयो वञे थो त यागाटे दौर जी गार आहे जेके मारो गार जे नाले सां सॾियो वञे पियो। के4 जे तरक़ियाती कम शुरू थियण खां पोइ इहा गार दरियाफ़्त थी आहे। जॾहिं हिन गार जे तमामु घणी डिघी गार आहे, 2 किलोमीटर ॿुधायो वञे थो त अञा ताईं इलाइक़े माण्हू अंदरि खोड़ सारा माण्हू अंदरि विया आहिनि, पर उहो मुकमल गार न आहे घुमी सघिया। पर उनजो इहो चवणु आहे त हिन गार जे अंदरि हिकु अजीब क़िस्म जी ख़ुशबू अचे थी। गॾोगॾु हिकु गुंबज़ ठहियल आहिनि जंहिंजो उन्हनि चयो आहे त जेको शाहजहान मस्जिद अंदरि जहिड़ी तरीक़े सां गुंबज़ ठहियल आहिनि ओहिड़ी तरीक़े सां उहे गुंबज़ ठहियल आहिनि। त अॼु इन मीडिया में ख़बरूं लॻण खां पोइ आर्कियोलॉजी हिकिड़ी टीम डायरेक्टर अब्दुल फताह जी अॻुवाणी में ऐं डॉक्टर मोहम्मद अली मांझी जी अॻुवाणी में पिणु पहुतल आहे। उहा बि हिकिड़ी शुरूआती तहक़ीक़ में उन्हनि बि इहो ज़ाहिर कयो आहे त इहा गार आगाटे ज़माने जी त आहे, पर हिते इहो नथो चई सघिजे त हिते को माण्हू राश पज़ीर हूंदा हुआ। पर अलबत्ता इहो चई सघिजे थो त जॾहिं अरबन जूं जंगूं लॻंदियूं हुयूं त जंगनि में माण्हू पनाह वठणु ईंदा हुआ, या त हितां जेके नयूं गुज़रंदियूं आहिनि उहो पाणी जो रस्तो इहो थी सघे थो। पर उहो शुरूआती तहक़ीक़ ऐं हिन आसपास इहा मुकमल तहक़ीक़ आर्कियोलॉजी डिपार्टमेंट अॼु खां इहा तहक़ीक़ शुरू कई आहे। हुन जा नतीजा कहिड़ा था निकिरनि उहा तहक़ीक़ खां पोइ ख़बर पवंदी। जी, महिरबानी मांजी रशीद अपडेट करण लाइ।